नाज़रीन, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते MPA अली हसन ज़रदारी नवाब शाह जे मुतासिरनि जी वार लाइ मैदान ते लथल आहे। पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ग्रिड स्टेशन मां अॼु ई पाणी निकाल कराए बिजली बहाल कबी। ॾुख जी घड़ी में अवाम सां गॾु बीठल आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, मुल्क समेत सिंध में काफ़ी सारा मुतासिर थिया आहिनि सावणी जी बरसात सबबि। इन हवाले सां शहीद बेनज़ीराबाद जे हेडक्वार्टर नवाब शाह जेको अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो अबाणो शहर आहे, उन हवाले सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि हिदायतुनि ते MPA हाजी अली हसन ज़रदारी घोड़ाबारी नवाब शाह पहुता। हंगामी बुनियादनि ते जेके गुज़िरियल 4 ॾींहंनि खां नवाब शाह जी बिजली घर में पाणी अचण सबबि बिजली बंदि आहे ऐं कुछ इलाइक़नि में शुरू थी चुकी आहे, जॾहिं त कुछ इलाइक़ा रहियल आहिनि। इन हवाले सां हाजी अली हसन ज़रदारी साहब ग्रिड स्टेशन जो जेको पाणी आहे उहो निकाल कराइण में काफ़ी सारी मदद करे रहियो आहे, अवामी ख़िदमत करे रहियो आहे। अचो त साणसि वीचार वठूं त ही जेकी हंगामी बुनियादनि ते साईं कमु करे रहियो आहे त हुनखे कीअं था ॾिसनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त कुदरती आफ़त आई आहे, ही बारिश कोन हुई, सम्झो क्लाउड बस्ट हो ऐं असां ज़रदारी साहब जो हुकुम आहे। अदी फरियाल साहब बि आहिनि, अदी अज़रा साहब बि हिते आहिनि, तारिक मसूद साहब, असांजी सॼी टीम हिते आहे। MPA असांजो हितां सिटी जो MPA तारिक मसूद आराई साहब, उहो मुसलसल असां सां गॾु आहे। सॼी टीम कमु करे पई। असां कोशिशि कयूं पिया त माण्हुनि खे नवाब शाह सिटी जे दोस्तनि खे रिलीफ ॾे। हींअर बि जेको मूं साईं सां ज़िक्र कयो त उहो ई दोस्त हो जेको चए पियो त असां 10,000 माण्हू खे, ज़रदारी साहब चयो आहे लाहौर खां उन टीम अचे पई 40-50 बोरची, उहो पंहिंजो राशन खणी थो अचे हिन माण्हुनि खे खाद खुराक जे लाइ। ज़ाहिर आहे की हिकिड़ो माण्हू कोन पुॼी सघंदो, सभई दोस्त मदद कनि पिया ऐं इंशा अल्लाह ताला ग्रिड स्टेशन जो पाणी असां कढी वेंदासीं। अॼु शाम ताईं ग्रिड स्टेशन स्टार्ट करे वेंदासीं। पंपिंग स्टेशन असांजो स्टार्ट आहिनि ड्रेनेज जूं। जेतिरे में बिजली न हुई उनखे असां हैदराबाद मां जनरेटर घुराए, हेवी जनरेटर घुराए ॾिना आहिनि किराए ते। असांजो 11 पंपिंग स्टेशन स्टार्ट आहिनि। इंशा अल्लाह ताला मुंहिंजे ख़ुदा घुरियो, नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद जे माण्हुनि जो साथ रहियो त माण्हुनि खे राति ताईं बिजली ॾींदासीं। ऐं ज़रदारी साहब जे हुकुम ते सिंध गवर्नमेंट जनाब चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अदी फरियाल जे हुकुम तहत माण्हुनि खे रेस्क्यू कयूं पिया, माण्हुनि खे रिहेबिलिट बि कंदासीं, माण्हुनि खे राशन बि ॾींदासीं, माण्हुनि खे खेमो, माण्हुनि खे सब्र जी मां तलक़ीन कंदुसि। रस्ता रोक न कनि, रस्ता न झरीनि, असांजी रसद बंदि थी वेंदी, सॼी सिंध जी सॼे पाकिस्तान जी रसद बंदि थी वेंदी। ऐं जीअं टेंटनि जी गाॾी हिकिड़ी इस्लाम अचे थी लाहौर मां, तव्हां रस्तो नौशहर खां रोके छॾींदो, मूं वटि कोन पहुची सघंदो। राशन जी ट्रक अचे थी कराची मां, तव्हां हुनखे हुते रोके छॾींदो, हिते ताईं पहुची कोन सघंदी। दवाउनि जी गाॾी अचे थी, दवाऊं अचनि थियूं, उनखे तव्हां रोके छॾींदो राशन जी बैग वठण जे लाइ, त उहा ट्रक कोन पहुची सघंदी, कंहिंजी जान न हली वञे। महिरबानी करे मां तव्हां दोस्तनि जी तवसल सां, दोस्तनि खे तकलीफ़ थी आहे ऐं उन्हनि सफ़र कयो आहे, जिन जा 5 ॾींहंनि खां घर ॿुॾा पिया आहिनि, ज़ाहिर आहे उन पाणी बि कोन्हे, को खाधो बि कोन्हे, हू तकलीफ़ में आहिनि। अलाह ऐं असां तव्हां सभु गॾिजी उन जी तकलीफ़ इंशा अल्लाह जल्दी ख़तमु कंदासीं। मां दोस्तनि खे हथ ॿधी वरी रिक्वेस्ट कंदुसि त कानून हथ में न खणनि ऐं सब्र जो मुज़ाहिरो कनि। इंशा अल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध गवर्नमेंट, पाकिस्तान गवर्नमेंट, असां जनाब आसिफ अली ज़रदारी, अदी फरियाल, हितां जी टीम, हितां जो तारिक मसूद आराई साहब, ज़ियाल अंजार साहब, सभु दोस्त गॾु आहियूं हुनखे रेस्क्यू करण जे लाइ, हुनजे रिलीफ जे लाइ। इंशा अल्लाह ताला त माण्हुनि जी तकलीफ़ दूर कंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी। वॾी महिरबानी। नाज़रीन, हाजी अली हसन ज़रदारी जा तव्हां वीचार ॿुधायो। हुननि चयो जल्द खां जल्द अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो ऐं हुननि जा जेके बि मसइला आहिनि उहे हल कया वेंदा, छाकाणि त सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवामी पार्टी रही आहे ऐं अवाम जे हक़ में ई फ़ैसिला कंदी रही आहे।